तकरारी कैनाल्स खिलाफ वकीलन औरतुनि पारां सिंध हाई कोर्ट खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। वकील अॻवाणनि जो चवणु आहे सिंधु ते 6 कैनाल वारी रिथा सिंध खे सुकाइण जो मंसूबो आहे। जेसीं ताईं वफ़ाक़ी हुकूमत कैनाल वारो फ़ैसिलो वापसि न वठंदी एहतजाज जा धरना जारी रहंदा। बबरलोई बाईपास ते वेठल वकीलनि जे धरणे जी यकजहती लाइ एहतजाज करे रहिया आहियूं। तकरारी कैनाल ख़िलाफ़ वकील औरतुनि पारां सिंध हाई कोर्ट खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। तकरारी कैनाल्स खिलाफ वकील औरतुनि पारां सिंध हाई कोर्ट खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। सिंधु ते 6 कैनाल्स वारी रिथा सिंध खे सुकाइण जो मंसूबो आहे। जेसीं ताईं वफ़ाक़ी हुकूमत कैनाल्स वारो फ़ैसिलो वापसि न वठंदी एहतजाज ऐं धरना जारी रहंदा। वकील औरतुनि जो इहो चवणु आहे। लाइन ते मौजूदु आहे कराची खां ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, तकरारी 6 कैनालनि खिलाफ वकील औरतुनि पारां हाईकोर्ट में सख़्तु एहतजाज कयो वियो। हाईकोर्ट खां पोइ वॾे तादाद में वकील औरतुनि जेको आहे सो रैली कढी कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हुयो। उते मौजूदु वकीलाणनि जो चवणु हुयो त सिंधु दरिया ते 6 कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। सिंधु ते 6 कैनालनि वारी रिथा सिंध खे सुकाइण जो मंसूबो आहे जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। वकीलाणनि वधीक चयो त जेसि ताईं वफ़ाक़ी हुकूमत कैनाल वारो फ़ैसिलो वापसि न वठंदी तेसि ताईं धरना एहतजाज जारी रहंदा। वकीलनि वधीक चयो त असां अॼु बबरलो बाईपास ते वेठल वकीलनि जी यकजहती लाइ एहतजाज करे रहिया आहियूं ऐं उन्हनि जेको आहे सो सख़्तु नारेबाज़ी पिणु कई ऐं 6 कैनाल खे रद्द करण जो जेको आहे सो मुतालबो पिणु कयो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण जे लाइ।